रुगी करबला जे वाक़े जे करे गम खान जे करे असां तहां मंज़िल मक़सूद ते न पुॼी सघंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो आल बेतम सां मोहबत रखण खां बाद करबला जे वाक़े जे दर्द रखण खां बाद में असां तहां ते करबला वारे जान हज़रत इमाम हुसैन जी पैरवी ऐं ताबेदारी भी असांजे मथां लाज़िम ऐं मलज़ूम आहे। जॾहिं तहां सां मोहबत सां गॾोगॾु प्यार सां गॾोगॾु करबला जे वाक़े जे दर्द सां गॾोगॾु पैरवी ऐं ताबेदारी करबला वारे जवाननि जी कंदासीं त अल्लाह जाने तो दुनिया में भी इज़तूं नसीब थींदियूं त आख़िरत में भी बेड़ा ई पार थी पवंदा। और उगी मोहब्बत जी दावा करण वारो ओ मुसलमानों उगी हज़रत इमाम हुसैन जे गम मल्हाइण वारो अल्लाह जाने तो बिना पैरवीअ जे बिना ताबेदारीअ जे बि न की असांखे इहा मोहबत खमींदी न की असांखे इहो गमी खमींदो। जेकॾहिं जाई पाई तव्हांजे दिलनि में हज़रत इमाम हुसैन जी मोहबत जेकॾहिं जाई पाई तव्हां असांजे दिलनि में करबला जे वाक़े जे करे दर्द त मां तव्हांखे मोहबाना गुज़ारिश करां तो मेहरबानी करे हज़रत इमाम हुसैन जी पान में ताबेदारी ऐं पैरवी भी पैदा कयो। हज़रत इमाम हुसैन जे फरमाननि खे हज़रत इमाम हुसैन जे पैगामनि खे दिल ऐं दिमाग़ में विहारे अमल जी मेहनत कयो त अल्लाह साईं तव्हांखे दुनिया में भी इज़तुनि सां नवाज़े त आख़िरत में भी हज़रत इमाम हुसैन सां उथण नसीब फरमाए। मां घणा पैगाम हज़रत इमाम हुसैन जा तव्हांखे न ॿुधाईंदुसि रुगी छह पैगाम ॿुधाईंदुसि जेके हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान मां तव्हां सां ॾियो माने। घणा पैगाम अल्लाह जाने तो जेकॾहिं को भी मुसलमान इन्हनि शहन पैगामनि खे दिल ऐं दिमाग़ में विहारे अमल जी मेहनत करे त दुनिया में भी इज़तूं हासिल कंदो आख़िरत में भी इंशाअल्लाह अर्श जी शाह नसीब थींदो। मेरे नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में तव्हां असांखे तौहीद जो पैगाम ॾेई और इन दर्दनाक वक्त में न खतरनाक हालत में ॿाहिरनि जा जनाज़ा अखियुनि जे साम्हूं पिया आहिनि। हज़रत अली अकबर साल वारो अखियुनि जे साम्हूं शहीद थी वियो। दोस्त यार वारे वारे सां शहीद पिया थींदा वञनि। चइनि ॾींहंनि जी बुख हज़रत इमाम हुसैन खे चइनि ॾींहंनि जी उञ हज़रत इमाम हुसैन खे ज़ालिमनि पाणी भी बंद कयो त मानी भी बंद कई। 7 तारीख़ ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में पहुतो। 7 पानी बंद मानी बंद 7 8 9 10 4 ॾींहं पानी बंद 4 ॾींहं मानी बंद। नौजवान शहजादनि ॿाहिरनि जा जनाज़ा अखियुनि जे साम्हूं
अली अकबर सालन वारे शहजादे पहलवान पुत्र जो जनाज़ो सामू दोस्तन यारन जा जनाज़ा सामू ए खतरनाक वक्त में हज़रत इमाम हुसैन जेकॾहिं सॾु कयो आहे त अल्लाह साईं खे सॾु कयो आहे जे पुकारियो आहे त अल्लाह साईं खे पुकारियो आहे अहिड़े वक्त में हज़रत इमाम हुसैन नाने मोहम्मद करीम खे नथो सॾे अहिड़े वक्त में हज़रत इमाम हुसैन बाबे अलीअ खे नथो सॾे ख़बर आहे हज़रत इमाम हुसैन खे त मुंहिंजो नानो सभिनी नबियनि जो सरदार आहे खबर आहे हज़रत इमाम हुसैन खे त मुंहिंजो बाबू असदुल्लाह जे लक़ब वारो आहे पर अल्लाह जाने तो तारीख़ गवाह इन करबला जे मैदान में न ॾुखे वक्त में हज़रत इमाम हुसैन पुकारियो आहे त अल्लाह साईं खे ई पुकारियो आहे अञा आस्ते कयो सुभान अल्लाह खबर है हज़रत इमाम हुसैन खे तमयो नानो मोहम्मद करीम रोज़े अतर में आराम पजीरा खबर है हज़रत इमाम हुसैन के तमयो बाबू अली मुर्तज़ा पानी तुरबत पानी कबर मुबारक में आराम पजीरा हाँ जेकर न करबला जे मैदान में मासा गडवा त हिकड़ो अल्लाह साईं वहुवा माकुम ऐनमा कुंतुम जानू हज़रत इमाम हुसैन कुरान शरीफ जो हाफिज हो कुरान मजीद जो आलम हो कुरान अजीम जो खबर है हज़रत इमाम हुसैन के तेन करबला जे मैदान में गदवा त मुंहिंजो रब आहे जो अल्लाह साईं पाण पंहिंजे कुरान अज़ीम में फरमायो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह साईं कुरान अज़ीम में फरमायो हर मर्द सा हर औरत सा हर बाराड़िया में हर शहर में हर बड़पट बयाबान में हर जागरो इलाके में माला सही गदी गदायान फरमाए दसावारी लुकिया वारी लगा हर के मुपरिया माला से नावे जो है करीब आया दावत दादा सॾिबो हुनखे आहे जेको गॾु हुजे पुकारबो हुनखे आहे जेको ॿुधे हज़रत इमाम हुसैन ॼाणे पियो त मां नाने मोहम्मद करीम खे पंहिंजो सॾु नथो ॿुधाए सघां समझे पियो त मां बाबे अलीअ खे पंहिंजो सॾु नथो ॿुधाए सघां जेकॾहिं हिन करबला जे मैदान में सॾु ॿुधाए थो सघां त अल्लाह साईं जे मुंहिंजो सॾु ॿुधी थो सघे त रब्बुल आलमीन त मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाई पहिरें नंबर ते करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन तव्हां असांखे अल्लाह साईं जे सॾण जो पैगाम ॾेई आया त दुखीअ में परेशानीअ में तकलीफ़ में सॾु कजो त मां इमाम हुसैन वांगुरु अल्लाह साईं खे अखियुनि मां पाणी हारजो त अल्लाह साईं जे साम्हूं अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह वही घोड़न के ॾिसण वारो आहे वही सॾण खे ॿुधण वारो आहे वही दुखन के समझण वारो आहे वही मुश्किल कुशाया वही हाजत रवाया अम्मई युजीबुल मुज़्तर्रा व यक्शिफु सुअ व यजअलुकुम खुलफा
कलीलन मा तज़क्करून। केड़ा केड़ा हज़रत इमाम हुसैन जा उदार वेठाओ अजरा तो क्यों चो इंशाअल्लाह सदबो तक के पुकार बो तक के मदद गुरमी तक के खाऊं मुझे अजीजो पहले नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में ता सागे अल्लाह साईं जो सदन सिखारे ओ मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाई बे नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में ता सागे सब्र सिखारे मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे सब्र मथा भाई जा जनाजा सामने तने भी साईं सब्र में अली अकबर जो जनाजो सामू तने भी साईं सब्र में और दोस्तों ने यारन जा जनाजा सामने सारो करबला जो मैदान हज़रत इमाम हुसैन जे भाइरन दोस्त ने यारन जे खून मुबारक सां आलूदा लॻो पियो आहे पान साईं जख्मन में चू लगा पिया तॾहिं भी साईं हिम्मत ऐं बहादुरी करे सब्र कयूं बीठा आहिनि पान साईं वो भी करबला जे मैदान में सीनो मुबारक ताने बीठा आहिनि अल्लाह अकबर कबीरा बीठा अचानक खीमे मोरण जो आवाज आयो पान साईं खीमे जे तरफ डोड़िया ऐं पंहिंजी घरवारीअ सां गुस्से कावड़ में ॻाल्हायूं त छा तव्हां क़ुरान अज़ीम पढ़ियल न आहियो छा तव्हांखे क़ुरान अज़ीम जो इल्मु न आहे छा तव्हां वही क़ुरान अज़ीम जी आयत विसरी वई आहे या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन वही घरवाली के फरमान तो शाता वही आयत कुरान अज़ीम जी विसरी वई आहे वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल्जु'i वन्नक्सिम मिनल अमवाल والأنفس والثمرات وبشر الصابرين वही साईं की आदत रात फरमाई الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون टी आयतूं सभु में तिलावत फरमा तम्मा सार अखियों में पानी आ रही हज़रत इमाम हुसैन के फरमाए साईं असां खे ख़बर आहे अल्लाह से क़ुरान अज़ीम में सब्र जो हुकुम फरमाया है असां सब सब्र में आहियूं कहीं भी कुरान अज़ीम के पुठी न ॾिनी आहे कहीं भी कुरान अज़ीम जे खिलाफ अमल कयो आहे हज़रत इमाम हुसैन फरमायो मूंखे रोअण जो आवाज़ आयो खीमे मां ओ मां फरमायो साईं जेको तव्हांखे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो इहो न अली असगर जे रोअण जो आवाज़ हो ताजो शहजादो हज़रत अली असगर शाह महीननि वारो बुखे वञ जे करे तड़पी रहियो आहे साईं ओ साईं 4 ॾींहं मानी न मिलण जे करे 4 ॾींहं पाणी न मिलण जे करे मुंहिंजी थञ सुकी चुकी आहे पाणीअ जा बि कंदा आहिनि जो माली असगर खे वात में विझां त वीचारो रोअण खुंबस करे ओ मुंहिंजा साईं वीचारे शहजादे पुल जा हलक सुकी चुका आहिनि नी वीचारे जी सुकी चुकी आहे वीचारो बुख वञ जे करे तड़पी रहियो आहे रोई रहियो आहे ओ मुंहिंजा साईं
मां दादी अरेज करके परजान जी कोशिश कई हेरे चक्कर खीमे में लगाए वरी हेरे चक्कर लगाए मास होरे खीमे में घुमाए वरी हेरे घुमाए मास मन शहजादे चुप करे पर साईं नंढड़ो वीचारो बुखे वञ जे करे बेताबे नाला ने परेशाना हीरो आहे हज़रत इमाम हुसैन पंहिंजी घरवारी को अहवाल ॿुधी पंहिंजनि अखियुनि मुबारक मां पाणी आरे ऐं पंहिंजी घरवारीअ खे फरमायो अली असगर मूंखे ॾे पाण साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि ते हज़रत अली असगर खे खणी खीमे मां ॿाहिरि निकिरी था अचनि ऐं ज़ालिमनि खे मुतवजे कंदे फरमाइनि था ओ ज़ालिमो तव्हांजी वेड़ तव्हांजी लड़ाई तव्हांजी जंग मां इमाम हुसैन जाया ऐं असां वॾनि सां आया नंढड़े वीचारे नंढड़े नौनिहाल शहज़ादे मुंहिंजे अली असगर तव्हांजो कहिड़ो ॾोकियो आहे जो ज़ालिमो हिन जो बि पाणी बंदि कई वेठा हो ओ ज़ालिमो वीचारो हिन जे करे तड़पी रहियो आहे रोई रहियो आहे बटू कढे हो त मां अली असगर जे वात में जा वीचारो रोण खुबस करे ज़ालिम बजाए पानी ॾियण जे अल्लाह अकबर कबीरा हिकिड़ो ज़ालिम तीर कमान मथे करे ऐं तीर जी चिस्ता अली असगर जी गर्दन मुबारक ते बचाए ऐं तीर मुंहुं हथ थो कढे जीअं ई लुमाए ते तीर हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक खे अची लॻे थो हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक खे तीर आरो पार थो करे वञे खून मुबारक जा फुआरा था वही खून मुबारक जा शनड़ा हज़रत इमाम हुसैन जे कपड़नि मुबारक ते था पवनि पर अहिड़े टाइम ते बि साईं सब्र जी इंतहा करे ॾेखारी रड़ियूं न कयूं दाऊं न कयूं चीखा न कयूं वावेला न कयूं एॾी घोड़ा घोड़ा न कयूं अल्लाह अकबर कबीरा अहिड़े टाइम ते बि साईं पंहिंजे शहज़ादे बचे हज़रत अली असगर खे भाकुर पाए नेड़ ते चुमी ॾेई हुन जी गर्दन मूं तीर कढी करे पाण फरमाईंदा ओ शहज़ादा तोखे मुबारक हुजे जो अल्लाह साईं तोखे नंढी उमिरि में पंहिंजे रस्ते लाइ चूंडण फरमायो तोखे शहादत जो एज़ाज़ नसीब फरमाए तोखे अल्लाह साईं पंहिंजे दीदार लाइ चूंडियो आहे वञ अल्लाह जो दीदार कर ऐं नाने मोहम्मद करीम जी ज़ियारत करे ऐं नाने मोहम्मद करीम खे मुंहिंजा सलाम पेश कजाए ऐं चवजांइ त तुंहिंजो प्यारो ॾेठो इमाम हुसैन उहो बि अन करीब नाना तुझे कुरान मजीद मथा तुझे दीन मथा कुर्बान थियो अचे थोरो दिल ते हथ रखो यार औलाद केॾी प्यारी थींदी आहे कख बि बर्दाश्त कंदा औलाद जे मथां पोइ सलाम नथा कयो हज़रत इमाम हुसैन जो करबला जे मैदान कबीर त पंहिंजा शहीद ॾिठे पर सगीर बि अल्लाह अकबर कबीरा आ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो टाइम तमाम मुख़्तसर आहे मां तव्हांखे इहो अर्ज़ु थो घुरां त महिरबानी करे पाण संभालियो जेकॾहिं जाई पाई तव्हांजे दिलनि में हज़रत इमाम हुसैन जी मोहबत आहे त हज़रत इमाम हुसैन जे पैगाम खे दिल ऐं दिमाग़ में विहारियो ऐं पाण में सब्र पैदा करे ॾेखारियो त अल्लाह तव्हांखे दुनिया में बि नवाज़े त आख़िरत में बि अल्लाह से अहल बैतनि जी कचहरी नसीब फरमाए सब्र खां सवाइ चाढ़ो ई न कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाए वल्लाह इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र अल्लाह ने फरमायो मूंखे कसम आहे कारी वारे वक्त जो सारी दुनिया जा इंसान खसारे में सारी दुनिया जा इंसान टोट में हो सारी दुनिया जा इंसान तबाही में हो मगर चैन वसन वाला इंसान दुनिया में भी आबाद आखिरत में भी आबाद
चैन वसन वाला, चैन निशान वाला, चैन खसलत वाला, चैन सिफात वाला वे कह रहे हैं। अल्लाह ने फरमाया इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, जिन मानव पान में ईमान पैदा कियो ऐं अमल साले पान में पैदा किया ऐं टे नंबर ते पान में हक़ ऐं सच ॻाल्हाइण पैदा कियो ऐं चौथे नंबर ते पान में सब्र पैदा कयो ऐं हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कयो। अल्लाह से फरमायो न चैन वसन वारा, चैन निशान वारा, चैन खसलत वारा माण्हू दुनिया में भी आबाद आहिनि त आख़िरत में भी हिन जे लाइ अर्श जी छांव जो इंतज़ाम। अज इरादो कयो चयो इंशाअल्लाह पाण में सब्र पैदा मुझे अज़ीज़ो। मेहरबानी कर हज़रत इमाम हुसैन जे पैगामन खे समझण जी कोशिश कयो। टे नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में तहां असांखे नमाज़ जो पैगाम ॾेई आहे। ॿाहिरि शहीद थिया पिया आहिनि, भाइटियो शहीद थियो पियो आहे, पुट शहीद थिया पिया आहिनि, पाण साईं ज़ख़्मनि में चूर लॻा पिया आहिनि, पाण साईं चइनि ॾींहंनि जो अञा बुख ते अहिड़े वक़्त में बि साईं ज़ालिमनि खे मुतवजे कंदे फरमाईंदा और ज़ालिमो तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। मुंहिंजनि कबीरनि खे त शहीद कयो पर सगीरनि खे बि न छॾियो, मुंहिंजनि साथियुनि खे बि शहीद कयो, मां अकेलो बचियो आहियां और ज़ालिमो मां तव्हांजो हर सितम हर तकलीफ़ बर्दाश्त करण लाइ तयारु आहियां, पर तव्हांखे ख़बर आहे मां करबला जे मैदान में हिकिड़ी नमाज़ बि क़ज़ा न कई आहे। टे पारी जी नमाज़ जो टाइम अची वियो आहे, तव्हां थोरी घणी तीरनि तलवारुनि खे पासीरो कयो त मां अल्लाह साईं जी नमाज़ पढ़ी वठां। ज़ालिम चवंदा साईं तूं कीअं नमाज़ पढ़ंदे जॾहिं त असीं तोखे वुज़ू करण लाइ पाणी न ॾींदा। पाण साईं फरमाईंदा त जेकॾहिं तव्हां पाणी न ॾींदव अल्लाह साईं हुकुम फरमायो आहे त पाणी न मिलेव त मिटीअ सां तयम्मुम करे बि मां अल्लाह जी नमाज़ पढ़ो, मां मिटीअ सां तयम्मुम करे बि रब जी नमाज़ पढ़ंदुसि। पाण साईं करबला जे मैदान में अहिड़े ॾुखे वक़्त में पंहिंजी चादर मुबारक करबला जे मैदान में विछाए ऐं नमाज़ शुरू कंदा फरमाइनि अल्लाह अकबर करे सना पढ़ी अलहम्द शरीदा पढ़नि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अदा सच्ची ॿुधायो पाण में वेठा जीअं हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज़ न पढ़िया त मयार हुई हज़रत इमाम हुसैन ते ॻाल्हायो नथा। अल्लाह पाण साईं खे जिस्म मुबारक 121 घाव आहिनि घणा। अल्लाह पाण साईं खे उथण जी ताक़त न आहे, घुमण जी वसियत न आहे। वक्त में भी पाण साईं हिम्मत ऐं जुरत ऐं बहादुरी करे पंहिंजी चादर मुबारक विछाए बीह करे अल्लाह साईं जी टे पारी वारी नमाज़ अदा अॼु अलाए शोहल बेतनि जे उदार सॾाइण वारनि खे नमाज़ वणे न थी। असांखे त रोअण थो अचे असांजा दोस्त मुस्लमान ॿाहिरि अलाए कहिड़े रस्ते ते हली पिया आहिनि। वॾा नमाज़ी जो 5 गाना त नमाज़ पढ़दा ई पढ़दा रहिया पर अल्लाह शायदा तहज्जुद जी नमाज़ भी कदें क़ज़ा न थियनि। अल्लाह साईं पाण तो शायदी ॾे त सारी ज़िंदगी मां अल्लाह साईं
अहल बैतन जी जिंदगी ते नजर रखियम मां जने भी अहल बैतन के अल्लाह से फरमायो झिझोड़े वरी झिझोड़ो मान जने भी आजमाए वरी आजमाए मान पर साबित कदम रहा मां अल्लाह जी नमाज पढ़दा ही पढ़दा रहा मुझे कुरान अज़ीम जी तिलावत कंदा ही कंदा रहा सब्र में गुजारिंदा ही गुजारिंदा रहा अल्लाह ने फरमाया ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाज यदऊना रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। केर तो शायद जी कंहिंजे लाइ तो शायदि अहल बैत अल्लाह से पंजगाना तो मुझी नमाज पढ़दा ही पढ़दा रहा पर राति जो भी निंदा न क्यों तोने जो चेलियों सिक जो सिधे थियण जे लाइ तोने जो अखियूं तड़प जो बूट ॾियण जे लाइ तोने जो जिस्म सिक जो आराम करण जे लाइ तो भी सुम्ही राति जो निंढो न कंदा आराम न कंदा साईं वाला छा कंदा फरमाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह से फरमाए मुखे खुश करण जे लाइ मुखे राज़ी करण जे लाइ रात जो भी मुझे नमाज पढ़दा रहा मुझा सजदा कंदा रहा मुझा रुकू कंदा रहा मुझे कुरान शरीफ जी तिलावत कंदा रहा एरी अहल बैत जी मोहब्बत नमाज हज़रत इमाम हसन हुसैन भाई शायदी दाजन तसागे अल्लाह जी ज़ात जो कसम जने खोटी असां समझ सां थिया कॾहिं बि राति जो अब्बे के निंड कंदे न ॾिठो अम्मा मिठे के निंड कंदे न ॾिठो जने भी असां राति जो नजर कई अब्बो भी मुसल्ले ते नजर आयो अम्मा मिठी भी मुसल्ले ते नजर आई अब्बो भी नमाज ते नजर आयो अम्मा मिठी भी नमाज में नजर आई अब्बो भी कुरान अज़ीम जी तिलावत में नजर आयो अम्मा मिठी भी कुरान अज़ीम जी तिलावत में नजर आई अब्बे जा भी पैर मुबारक सुजी पवंदा अम्मा मिठे जा भी कदम मुबारक सुजी पवंदा वो भी सजी सजी रात नमाज में कुरान अज़ीम जी तिलावत में सजदे रुकन में गुजारिंदा हज़रत इमाम हसन हुसैन भाई शहजादा फरमांदा जने सुबह जी आज़ान मिलदी फजर थींदी अबू अम्मा सलाम फेराए नमाज को फारिग थी आसमान जे तरफ नारे अल्लाह से के फरमाइंदा अल्लाह से तुझे चैन पैरन वारी रात खुटी चुकी है पर संजाल मुर्जी न की नमाज खुटी आ न की कुरान अज़ीम जी तिलावत मुई थो थियो एदा आशिका अहल बैत नमाज जा अज नमाज वणे ही नथी हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में भी वींदे वाट आखिरी वक्त में भी ता असांखे पंहिंजनि आशिकनि खे पंहिंजनि पुतनि खे पंहिंजनि परवाननि खे पैगाम ॾियो त अदा असांजी मोहबत एॾी अथव नमाज़ सां जो मां वींदे वाट भी आखिरी नमाज भी करबला जे मैदान में कज़ा नथो पाण साईं हज़रत इमाम हुसैन हिकिड़ी रकात पढ़ी ॿी रकात जे सजदे में दाजन और इन हालत में सजदे जे टाइम हज़रत इमाम हुसैन के ज़ालिम कमो पेश 70 तीर दान घणा अल्लाह पत्थर दिली माण्हू वॾा ज़ालिम क़िस्म जा माण्हू अगे साईं वेचारो ज़ख्मन में चूर लॻो पियो हो वरी सजदे में कमो पेश 70 तीर पर पाण था उहे ज़ालिम लिखनि त असां हैरान ऐं परेशान हज़रत इमाम हुसैन खे तीर हणूं पिया
जिस्म मुबारक के लगन पिया खून मुबारक जा फुआरा वहन पिया पर महसूस ईअं पियो थिए ॼण त इमाम हुसैन खे ख़बर ई नथी पए न की झटको पिया ॾियनि न की शिरक पिया भरनि एॾो अल्लाह जे इश्क में अल्लाह जी निमाज़ में गुम हुआ तॾहिं त हिकिड़े अल्लाह वारे हीअं हज़रत इमाम हुसैन जे सजदे खे सारायो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो वहीं पे अल्लाह वाले ही हज़रत इमाम हुसैन जी नमाज के सारा चाहे न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में हेरों तीरों तलवारें की बरसाती बरसे हेरों इमाम हुसैन नमाज में सजदे में अल्लाह के इश्क में जुमला लफ्ज़ प्या पर सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अल्लाह पिछाड़ी साईं शहीदी नमाज में थी अल्लाह अज असां मुसलमाननि खे इहा नमाज वणे ई नथी आल बेतन जा उदार सदाइण वारो और इमाम हुसैन जा इश्क सदाइण वारो मां मोहतबाना तागे गुज़ारिश करणा वा मेरी पाण में नमाज पैदा कयो हज़रत इमाम हुसैन वेंदे वाट भी तव्हांखे नमाज जी अहमियत समझाया मुंहिंजा अज़ीज़ो 3 नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में तव्हां असांखे नमाज जो पैगाम ॾेई ऐं 4 नंबर ते करबला जे मैदान में तव्हां असांखे क़ुर अज़ीम जो इश्क समझाया जॾहिं हज़रत इमाम हुसैन जी गर्दन मुबारक दे हिकिड़े ज़ालिम जी तलवार हलाई साईं जी सिसी मुबारक धार कई वई धड़ मुबारक खां अल्लाह अकबर कबीरा साईं जो धड़ मुबारक करबला में आ सजदे में आ साईं जी सिसी मुबारक खयूं था अचनि यज़ीद जा चमचा यज़ीद दे उहे पाण था लिखनि असां हैरान ऐं परेशान हज़रत इमाम हुसैन जा चप मुबारक असांखे चढ़ंदे महसूस जा असां हीअं जो कन वेझड़ा कयासीं त असां खां वणियूं दाहूं निकिरी वियूं हज़रत इमाम हुसैन जी सिसी मुबारक धड़ खां ॿार थियल रस्ते सां सूरत यासीन क़ुर शरीफ़ जी तिलावत पई कंदी आहे अॼु असांखे क़ुर शरीफ़ वणे ई नथो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में पैगाम ॾेयो 10 साल बेतन जो एॾो इश्क अथव क़ुर शरीफ़ सां जो जेसि ताईं ज़िंदा हुयासीं तेसि ताईं क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदा रहियासीं पर मां इमाम हुसैन शहीद थियण खां बाद में बि तोणे जो मुंहिंजी सिसी मुबारक धड़ खां धार कई हुई आहे तॾहिं बि क़ुर शरीफ़ जी तिलावत बंदि न थी अॼु वणे ई नथो क़ुर शरीफ़ मुस्लमान सॾाइण वारनि खे अहल बेतन जो उबदार सॾाइण वारनि ओ मुझा अजीज ओ मुझा दोस्त अहल बेतन जी एडी मोहब्बत हुई कुरान अज़ीम सां जो सुजाॻीअ में तो कुरान अज़ीम जी तिलावत कंदा हा पर निंड में भी लोलियूं ॾींदा हा इतिहास ते कजो सुभान अल्लाह अल्लाह जाने तो अम्मा फातिमा फरमाए थी त केतिरा ई दफ़ा मां हसन पुट के ॾिठम हुसैन पुट के ॾिठम पया त निंड हूंदा पर ईअं क़ुर शरीफ़ जूं लोलियूं ॾींदा ॼण मुंहिंजा पुट सुजाॻीअ में हज़रत इमाम हुसैन तो फरमाए हिकिड़ी रात मूंखे सुजाॻी थी
माही जो नजर क्या तो मुझे वड वड हज़रत इमाम हसन पयो दिन रात कुरान अज़ीम जो लोलियों दो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए मां सुबह ताईं कुरान शरीफ जी तिलावत ॿुधंदो रहियुसि मुंहिंजो अदो सॼी राति ईअं पियो तिलावत कुरान शरीफ जी ठाहे ठाहे करे ॼण मुंहिंजो अदो निंड में ई न आहे ॼण जागे परवाना हाल में तो कुरान अज़ीम जा आशिक़